ज़िले कश्मीर कंदकोट में बेगुनाह इंसानियत जो क़त्लेआम रोज़ जो मामूल बणियल आहे। कानून ऐं इंसाफ़ जा रखवाला नज़र ई नथा अचनि। वेझारी आवाम बेयारो मददगार आहे। गौसपुर लॻो जमाल करमपुर थाणे जे अदर जमाल वारे इलाइक़े मां गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि हथां क़त्ल थी वियल नौजवान अली अकबर भयो जो लाश करमपुर सरकारी अस्पताल में ज़रूरी कार्रवाई लाइ आंदो वियो। जमाल वारे इलाइक़े में ज़ोरशाख भरिसां नामालूम हथियारबंदनि रस्ते वेंदड़ अली अकबर भयो खां मोटरसाइकिल फुरकण जी कोशिश कई। मज़ाहिमत करण ते हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे ज़ख़्मी कयो हो। ज़ख़्मी नौजवान खे वारिस सखर अस्पताल खणाए वञी रहिया हुआ त ज़ख़्मी नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सांदे काल रस्ते में फौत थी वियो हो। क़त्ल थी वियल नौजवान जो मड़ करमपुर सरकारी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद अबाणे ॻोठ अलिफ ख़ान बिजाणी रवानो कयो वियो, जिते फौती जी तदफ़ीन कई वई। वाक़े जो केस इन वक़्त ताईं दाख़िल न थी सघियो आहे, न ई वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे।